सर हिकिड़ो मिंट असांखे ॾियो। जी ॿुधायो जी। कीअं को पेश कयो सिंधा कोर्ट में, छा थी वञे? यार हे हिते हितां जी सिक्योरिटी जी हिकु रेगुलर मीटिंग थींदी आहे, सिक्योरिटी रिव्यू थींदो आहे ऐं ऑनरेबल जजिस साहिबान, रजिस्ट्रार साहिबान ऐं असांजा बाक़ी जेकी टीम आहे हे ॾिसंदो आहे हिते जी सिक्योरिटी। अच्छा सर, पिंकी जो इशू हले थो जेको आहे सो ॾींहों जे मथां एफआईआर मुख़्तलिफ़ जेको आहे ज़ाहिर थियनि पियूं, किथे इन्वेस्टिगेशन पहुती ऐं सुभाणे उनखे मुख़्तलिफ़ अदालतुनि में पेश बि करिणो आहे, कहिड़ी अॻुभराई थी आहे इन केस में? बसि कमु हले पियो जी, छाकाणि त ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन आहे, हिन करे हुनखे असां शेयर करणु मुनासिबु कोन्हे, पर प्रॉपर तरीक़े सां इन्वेस्टिगेशन हले पियो। सर छा था सम्झो हाणे तिन लाहौर में भी गिरफ़्तारी ज़ाहिर थी आहे, उते बि केस हुयो, ॿुधण में अचे पियो त कुझु अर्सा पहिरियां उते इनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, हुनजो भाउ जेको हुयो गिरफ़्तार थियो, हे हुतां जी ॻाल्हि आहे, मां हुते थियो हूंदो, मां त हितां जी ॻाल्हि ॿुधाई। ठीकु आहे।